दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जी उम्मीद तवी सब खुश हूंदा। साथी में हिकिड़ो ख्वाब लदो आहे जो उतां खां वंड थो करे। ख्वाब इहा त टीवी ते ऐलान थियो आहे मां ॾिसां थो राति त परवेज़ मुशर्रफ ऐं ॿिया फौजी जनरल अथसि असांखे मुल्क हलियो कोन थो, इन करे असीं सरहदूं छॾियूं था, हर को पंहिंजूं सरहदूं पाण संभाले। इहा ॻाल्हि सिंध में बाहि वांगुरु पखिड़िजी वई आहे। सिंध जे हारनि मज़दूरनि शागिर्दनि वकीलनि अदीबनि सभिनि ताईं ऐं तय थियो आहे त निज़ाम दुरुस्त करियो ऐं पंहिंजनि सरहदुनि जी पाण मालिकी करियो। सॼी क़ौम गॾु थी आहे, जंहिंमें वकील शाइर हारी अदीब दानिशर पीपला लीगला सरमाएदार पुलिसूं उस्ताद इहे सॼी क़ौम गॾा, ॿार मासूम औरतूं थरी माण्हू इहे सभु, ऐं हिकिड़ो वॾो ग्राउंड आहे, हुन में सभु माण्हू अचे वेठा आहिनि। तय कंहिंखे करिणो आहे असांजे सियासी लीडरनि खे, ऐं उहे सॼी क़ौम पोइते आहे। हिकिड़ो ग्राउंड आहे, उन ग्राउंड जे अॻे पासे खां असांजा सियासी लीडर वेठा आहिनि, जिनमें मीर मुर्तज़ा भुट्टो आहे, ख़ालिद मोहम्मद सूमरो आहे, मुमताज़ भुट्टो आहे, रसूल बख्श पलीजो आहे, कादिर मंगसी आहे, ऐं असांजो जलाल मोहम्मद शाह आहे, अब्दुल वाहिद आरिसर आहे, ऐं असांजो बशीर खान कुरैशी आहे। परवेज़ मुशर्रफ चवंदो कलाक में तय करे ॿुधायो त निज़ाम कीअं हलाईंदो, शहनशाहियत हूंदी, जमहूरियत हूंदी आहे, सोशलिज़म हूंदो, ऐं इन जो मुल्क जो सदर कंहिंखे कंदो त असां तव्हांखे लिखी ॾियूं, असीं मुल्क छॾियूं था, असांखे हले कोन थो। उहो हलियो थो वञे त हिननि खे कलाक इन में लॻे थो त हिन कुर्सी ते केरु वेहे, ऐं हीअ कुर्सी हक़ीक़त में कंहिंजे लाइ सही आहे, ऐं पहिरीं केरु ॻाल्हाए। कलाक गुज़रे थो, परवेज़ मुशर्रफ अंदरि थो अचे। छा तय कयो अथव त पलीर साहिब पहिरीं हिन ॾिसी चए थो त धणी मुल्क था ठाहियूं, कुर्सी कोन था ठाहियूं। कलाक गुज़रियो आहे त भॻो आयूं ऐं असांखे घटि में घटि 2 ॾींहं ॾे त असां तय करियूं त निज़ाम कीअं हलाईंदासीं, मुल्क कहिड़े क़िस्म जो असांखे ठाहिणो आहे। पहिरीं मुमताज़ भुट्टो चवंदो त आउं 10 सर रहियो आहियां, मूं ज़ैद शेख खे चंबा आहियां गैरत जे मामले ते, सिंध जो वज़ीर आला रहियो आहियां, मूं सिंधू देश ठाहियो ऐं हुन मुल्क जो सदर मूंखे करियो। कादिर मंगसी चवंदो त मुहाजिर कल्ह बि सिंधी माण्हुनि खे ॻिची पिया जो कराची में टोपियूं खीसनि में जी घुमंदा, उन्हनि माण्हुनि खे मात मूं ॾिनी, मूंखे ख़बर आहे त वक़्त जो चेगवेरिया केरु, मूंखे ख़बर आहे त हिन हे सुभाणे अॻिते हली तव्हांखे ॻिची पवंदा ज़रूरु, इन करे हिन मुल्क जो सदर मूंखे करियो। साईं जलाल शाह चवंदो त सियासत सिंध अवल सिंध आख़िर, इन खां बिना ॿी का बि न, ऐं असांजे किरदार ते जेकॾहिं तव्हांखे सवाल आहे त करियो। साईं जीएम साहिब जो हक़ीक़ी ख़ानदान असां आहियूं, असांजी सियासत अॼु ॾींहं ताईं शानदार रही आहे, हिन मुल्क जो हक़ीक़त में सदर जो हक़दार असीं आहियूं। अब्दुल वाहिद आरिसर चवंदो त टार्चर सेलनि में इश्क ऐं ईमान खे ज़िंदा रखंदे साईं जीएम साहिब जंहिं माण्हू खां चुमी वठी ऐं रूहानी पुट जंहिंखे सॼो उहो अब्दुल वाहिद आरिसर हो। आहियां हिन मुल्क जो हक़ीक़त में सदर जो लाइक़ु आहियां। बशीर खान चवंदो त सियासत अवाम ताईं कंहिं पहुचाई, 15 लख माण्हू कराची में कंहिं गॾु कया, मज़दूर शागिर्द ऐं हारी सिंध जो कंहिंसां युथ मोहबत कंदो, जंहिंजे सॾ ते लखा माण्हू गॾु थींदा, इन करे हक़ीक़त में हिन मुल्क जो सदर मूंखे करियो। ख़ालिद मोहम्मद सूमरो चवंदो त मां मज़हबी अॻुवान ऐं मज़हबी आलिम हूंदे सिंध खां बिना ॿी सियासत कोन कई। दरिया जो मामिलो हुजे, MRD हुजे या के ॿिया मामला हुजनि, मूं जेल कटिया, मुंहिंजी सियासत सिंध ही ऐं सिंध रही, इन करे हक़ीक़त में हिन मुल्क जो सदर मूंखे करियो। मीर मुर्तज़ा भुट्टो चवंदो त आउं सॼी दुनिया में ॿाहिरि रहंदे बि सिंध खां ॿाहिरि सियासत न कई, इन करे अलमुर्तज़ा जहिड़ी जदीद जंगी फन जो तरीक़ेकार सिंधी माण्हुनि खे मूं ॾिनो ऐं हुन जो टाइटल अलमुर्तज़ा जे नाले सां सिंध में मूं रखियो। हक़ीक़त में हिन मुल्क जो सदर जो हक़दार आहियां। ऐं पलीर साहिब चवंदो तव्हां मूंखे रुॻो इहो ॿुधायो त तव्हांखे ॿोलियूं घणियूं ॻाल्हाइणियूं आहिनि, दुनिया में कुल केतिरा मुल्क आहिनि, उनमें अदब केतिरो आहे ऐं सरमाएदारी केतिरनि मुल्कनि में आहे, तव्हांखे दुनिया जे माण्हुनि सां राब्तो आहे, लेनिन तव्हांखे सुञाणींदो, माउज़ी तंग तव्हांखे सुञाणींदो, कहिड़नि माण्हुनि तव्हांखे सुञाणींदा, तव्हांखे ख़बर आहे निज़ाम कीअं हलंदा आहिनि। इन करे हक़ीक़त में ला मां पढ़ियल आहियां, मूंखां वधीक सिंध में कहिड़ो वॾो माण्हू हुजे वटि एॾो वॾो इल्मु हुजे। हक़ीक़त में सिंध जो जेको सदर आहे उहो मूंखे करियो ऐं मुल्क ठाहियो। 2 ॾींहं गुज़री था वञनि, साॻियो परवेज़ मुशर्रफ अंदरि अचे थो, हे पाण तय न करे सघिया आहिनि। परवेज़ मुशर्रफ चवंदो छा तय कयो आहे त ॾिसां थो जाम सां की परे पासे खां वेठो आहे, उहो चवंदो त तव्हां 73 साल हिन मुल्क ते सरमाएदारनि जागीरदारनि फौजी जनरलनि हुकूमत कई आहे, हिन मज़लूम माण्हुनि खे हिकिड़ो दफ़ो वारो मिलियो आहे त 2 ॾींहंनि खां पोइ वरी भॻो आयो ऐं घटि में घटि 2 ॾींहं हिन माण्हुनि खे ॾे त तय कनि त छा करिणो आहे असांखे हिन मज़लूम माण्हुनि ऐं हिन क़ौम जे लाइ। चयो त 2 ॾींहं ॾिना त उहो मोटी थो वञे, ऐं आख़िर में तय थियो त अवाम खे राय वठो। माण्हुनि मां हिकिड़ो पोड़ो माण्हू आहे उहो उथी मथे चए थो त सिंध जे माहिरुनि खे अपील थो करियां त पंहिंजी औलाद जा मथा न विहारियो, छो जो मथे विहारण सां मेजालो दिमाग़ में घटि थो थिए, उन्हनि माण्हुनि खे अकुल घटि थो थिए, मथा उभा हूंदा, उन्हनि माण्हुनि में अकुल वधीक हूंदो। वेह थो ॾिसण में अचे थो अमर जलील आहे, ऐं हिकिड़ो लठ हासो उन ते कंधु हेठि कयो, हिकिड़ो माण्हू वेठो आहे, उहो कंधु मथे करे चवे थो त जे विढ़ंदे विढ़ंदे मारियो वेंदे न वस्तीअ तां तूं वारियो वेंदे दोदा तुंहिंजो साथ वेंदो, माण्हूअ जो वेसा न वेंदो। ऐं जॾहिं कंधु हेठि थो करे त ॾिसण में अचे थो त आयो शेख अयाज़ आहे, ऐं उन्हनि माण्हुनि मां वरी हिकिड़ो ॿियो नौजवान उथे थो, ऐं उहो चवे थो त मां अलाए केतिरा किताब लिखिया आहिनि जिनमें सोशलिज़म जमहूरियत ऐं शहनशाहियत ते दुनिया में केतिरा मुल्क आहिनि, कहिड़नि में ज़लालपूं आहिनि, कहिड़ा मुल्क सही हलिया आहिनि ऐं निज़ाम खे कीअं बहितर हलणु खपे, इहो मूं पहिरीं लिखी छॾियो आहे, तव्हां मुंहिंजा किताब पढ़ी ॾिसो।
त उतां हिकिड़ो नौजवान ॾिसी चए थो साईं उहो किताब कहिड़े इदारे जा छपियल आहिनि, चए थो CPC जा। वेह थो त ॾिसण में चए थो जामी चांडियो आहे। ऐं उन्हनि नौजवाननि उन्हनि सभिनि माण्हुनि मां हिकिड़े माऊ के पातल नौजवान बुल ॾेई उथी चए थो त उमर असांजो उन्हनि सभिनि माण्हुनि मां उथी चए थो त उमर ख़याम असांखे ॿुधायो त माण्हू जो किरदारु ॾिसो भाई भलियूं ॻाल्हियूं त भितियुनि ते बि लिखियल हूंदियूं, भित भली न आहे हूंदी। वेह थो त शफ़क़त क़ादरी आहे। ऐं उन्हनि साॻियनि माण्हुनि मां हिकिड़ो ॿियो नौजवान भरड़ाट करे उथी ऐं चवे थो त जॾहिं तज़ाद कुली हुजनि त सियासी वर्कर उन कुली तज़ादनि खे न वधाए सघंदो आहे न घटि करे सघंदो आहे, वधि में वधि तज़ादनि जा रुख मटींदो आहे। इन करे कुली तज़ाद खे हल करण लाइ जुज़ खे कुल जी ताक़त बणिजणो पवंदो, तॾहिं कुली तज़ाद हल थींदो। वेह थो त ॾिसण में चए थो जावेद राजपरा। असलम खैरपुरी असांजो असलम खैरपुरी चवंदो त क़ौम ऐं वतन लाइ जेकॾहिं जान ॾियणु खपे त उहा सस्ती आहे, थोरी आहे। नवाज़ खान ज़ोर चवंदो त मज़लूम क़ौमूं उन क़ौम जे सियासी वर्करनि जे पेरनि जे धड़कण जी आवाज़ सां साह खणंदियूं आहिनि। ऐं हिकिड़ो थर जो पोड़ो थी चवनि थो त सिंध जे नौजवाननि खे चवां थो त उमीद कॾहिं न छॾिजो। उहो वेह थो त ॾिसण में चए थो जुमन दरपदर आहे। हिकिड़ो पोड़ो आहे जो शींहं वांगुरु कंधु लोॾींदे गुटके जी थुक उछलाए उथी चए थो त दरिया सिंध जी तेज़ीब ठाही, अॼु उहो दरिया पाण मरे पियो। मूं 73 सालनि खां हिन दरिया जूं मौजूं मस्तियूं तबाहियूं ॾिठियूं, डेल्टा तबाह थिया, समुंड लख एकड़ धरती ॻियूं थो वञे। उहो जॾहिं वेह थो त ॾिसण में चए थो त अब्दुल्ला मुर्गर आहे। इन एॾी वॾी हणहणा खां पोइ बि मामिलो ठहे नथो। इरशाद लिगारी चए थो लतीफ़ साईं चयो त अॻियां अॻिन वटि पोयनि सिर संभाया, काट त पोइ कबूल में मछण भाए घटि, मथा मुआयनि जा पया न ॾिसी पट, कलाल की कट कुसण जो कूप वहे। तय नथो थिए त मुल्क जो सदर केरु थिए ऐं हिन निज़ाम खे कीअं हलाइजे। बख़्शल थलो बि उन्हनि माण्हुनि मां उथी चवनि थो त जेसीं ताईं समाज जो तबक़ाती सवाल हल नथा करियो निज़ाम हलंदो ई कोन। केर बि हुजे कंहिंखां बि न हलंदो, हिननि खां बि न हलियो आहे। अरबा भट्टी हिकिड़ो मल पहलवान आहे सिंध जो, उहो ॾिस वॾी कांच अजरक ऐं वॾो पटको ॿधो पियो आहे। उहो थी चवंदो धणी जेकॾहिं सफ़ा नथा ठहो त पाण में मल खेरो जाको तव्हां में मल मारे वञे, उहो असांजे मुल्क जो सदर तय थियो त मल था खेॾो। ऐं मल में जेको मारे उहो हिन मुल्क जो सदर। त अब्दुल्ला दारी सर चवंदो त पोइ मां रसूल बख्श पली जे मल खेॾंदुसि त ख़ालिक जून जे कुंड मां उथी चवंदो त पोइ मीर मुर्तज़ा भुट्टे खे या कादिर मक्सी या बशीर खान खे मुमताज़ भुट्टे सां मल खेॾाइजो। ख़ालिक जूं असांजो हालार लिगारी चवंदो त साईं जेम्स असांखे पहिरीं चयो त हिननि खां मुल्क कोन हलंदो। तव्हां में एतिरा टपड़ हुजनि जो सुभाणे जेकॾहिं तव्हांखे अहिड़ो मौक़ो मिले त मुल्क खे बीहारे हिन क़ौम ऐं वतन जे माण्हुनि लाइ ख़ुशहालीअ तरफ़ हिकिड़ो क़दम अॻिते खणी सघिजो, जेको तव्हां नथा करे सघो। तय थियो त मल था खेॾूं। मल जे लाइ हिननि हिक ॿिए में भाकुर विधा आहिनि। भाकुरनि विझण खां पहिरीं मां हथ मथे खणी चवां थो त धणी मां बि ॻाल्हाईंदुसि तो माण्हुनि जे विच मां हिकिड़ो माण्हू हथ मथे करे भूंडो ॾेई चए थो तोहारी खाब हिननि जा लटा फाड़ाइनि त बि ॻाल्हाइण खां मुड़े नथो, वेहे नथो। मां चुप करे वेही थो रहां। मल खेॾण दौरान ई अंदरे पासे खां दरवाज़ो खुलियो ऐं फौजी अंदरि टपी पिया आहिनि। छा तय कयो आहे? पली साहिब चवंदो त असांखे ख़बर ई त असांखे तव्हां वारो मुल्क बुल्क बाबा कोन खपंदो आहे, असां इहो तव्हां वारो मुल्क बुल्क कोन वठंदासीं, असीं पाण जिदोजहद कंदासूं। ऐं जिदोजहद जो दौरान जेको इनकलाब आणींदासूं, जेका तब्दीली आणींदासूं, जेको निज़ाम पाण तय कंदासूं त हे निज़ाम सिंधी माण्हुनि क़ौम वतन दरिया ॿोली जबलनि ज़रखे ज़मीन लाइ बहितर आहे, उहो निज़ाम लागू कंदासीं। तव्हां वारे ॾिनल आज़ादी बाज़ादी असांखे कोन थी खपे। ऐं जाम साकी चवनि थो उतां ई वरी वराए असांजो जाम साकी चवनि थो त असांखे लेनदेन ॿुधायो त जॾहिं जागीरदार सरमाएदार ऐं फौजी जनरल हथनि सां आज़ादी ॾियनि तॾहिं पक सम्झो त अॻियां खां वॾी ग़ुलामी हूंदी। इन करे तव्हां वरी आज़ादी बाज़ादी कोन थी खपे। हलो बाबा हलो हलो पली साहिब चवंदो हलो हर को पंहिंजे कम सां। उहे साॻा अदीब दानिश्वर शाइर लेखक उहे हारी उहे मज़दूर साॻो उल्म ज़ुल्म अञा उन शागिर्दनि सां मज़दूरनि सां उहो हर को माण्हू दाऊं कंदो वरी वराए मोटियो थो वञे। मोटंदड़ माण्हुनि में ॾिसां थो त मुचियुनि मुचियुनि जी सूरत में माण्हू बीहनि था, टोलनि टोलनि जी सूरत में, ऐं उहे ॾाढियां ॻाल्हाइनि था त जेकॾहिं क़ौमूं वाक़ई में वक़्त ऐं हालतुनि सां जेकॾहिं मुल्क नथा हलनि धणियुनि खां त उहे मुल्क जेकॾहिं वाक़ई में छॾीनि था त छा सुभाणे अहिड़े क़िस्म जा मामला जुड़ी सघनि था ऐं उन्हनि खे कीअं अॻिते वधाइजे। इहो भला वेहो त पंहिंजो पाण में वराए ॻाल्हायूं। उनमें बख़्शल थलो आहे, जावेद राजपर आहे, सनान खान कुरैशी आहे, असलम खैरपुरी आहे, सरमद मीराणी आहे, उन्हनि में घणा साथी आहिनि। नवाज़ खान ज़ोर आहे, असांजो राशिद महमूद सूमरो आहे, या अहिड़ा इलाही साथरा सिंध जो युथ आहे जेको बीही वियो आहे त न वराए सोचणो पवंदो क़ौम लाइ, वतन लाइ, माण्हुनि लाइ, दरिया लाइ, ॿोली लाइ ऐं हिन महबूब सिंध लाइ। जेकॾहिं सुभाणे मौक़ो न बि मिले त अहिड़ो मौक़ो हिननि खां खसे वठूं। अचो त पंहिंजो पाण में वेहूं ऐं वराए हिकिड़े नए ख्वाब जी तामीर लाइ वराए पंहिंजो पाण ते हिकिड़ो दफ़ो वराए वेसाह करियूं। खड़को थियो पोएं पासे ॾिठो त मुंहिंजे मथां का शइ लॻी आहे।
ऐं अखि पटी रिली मथां लाथम त मुंहिंजे कमरे में ॿार विड़ी पिया आहिनि मुंहिंजा भाटिया उन हिक ॿिए खे पादर आहिनि जेको रिली मथां अचे मूंखे लॻो आहे ॾिठुमि त न ॿेली घर में आहे अहिड़ो को निज़ाम कोन्हे अहिड़ो को ख्वाब हे को ख्वाब हो हक़ीक़त सां हिन जो को बि तालुक़ कोन्हे को इन करे हीउ मुंहिंजो ख्वाब हो जेकॾहिं वीडियो वणेव त अॻिते शेयर कजो जेकॾहिं हिन में का ग़लती हुजे त हिकु ख्वाब आहे ऐं उहा ग़लती मूंखे माज़रत सां माफ़ ज़रूरु कंदा हीउ वीडियो सिर्फ़ु सियासी वर्करनि लाइ आहे ऐं हिन वीडियो खे पूरो ॾिसण खां पोइ कमेंट में ज़रूरु जवाबु ॾींदा हक़ मौजूद जी